अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुपर प्रोग्राम फोकस ऐं मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, अॼु के प्रोग्राम में असां सां मखदूम फ़ख़्रुज़मा साहब मौजूद आहिनि। पाण पीपल्स पार्टी जा MP आहिनि ऐं सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि। उन्हनि सां असां जेका सिंध हुकूमत जी कारकर्दगी आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जी जेका सियासी सूरत हाल आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ख़ासि तौर ते जेको कुझु ॾींहंनि खां मखदूम जमील ज़मा साहब जे तरफ़ां जेके बयान अची रहिया आहिनि ऐं उन ते वरी सिंध हुकूमत जो जेको रद्दमल बि अची रहियो आहे त उन ते बि असां ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं, छाकाणि त अहिड़े क़िस्म जा बयान उतां खां छो अची रहिया आहिनि या जेको असांजो गुज़िरियल इंटरव्यू में मखदूम जमील ज़मा साहब जेके असांजे इंटरव्यू में ॻाल्हियूं कयूं उहा नौबत छो आई आहे ऐं छा मखदूम ख़ानदान पीपल्स पार्टी खां कुझु परे थी रहियो आहे या नाराज़गी आहे का, त इन ई मौज़ू ते असां गुफ़्तगू कंदासीं। मखदूम साहब वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। पहिरियों त पाण हुकूमत जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल कयूं। तव्हां तर्जुमान थिया आहियो हाणे सिंध हुकूमत जा, ऐं हिकिड़ी डिघी कतार आहे तर्जुमाननि जी, अॻु में अहिड़ा कोन रखिया विया आहिनि, त इन जी छा वजह पेश आई, कहिड़ी परेशानी थी वई सिंध हुकूमत खे त हुननि हिकिड़ी डिघी कतार भर्ती करे छॾी आहे तर्जुमाननि जी? पहिरीं ॻाल्हि त आउं तव्हांजो थैंक यू चवंदुसि, तव्हां मूंखे इहो टाइम ॾिनो, मूंखे ही मौक़ो ॾिनो। पहिरीं तव्हां सां इंटरव्यू करण ते धरती TV जो शुक्रिया अदा करणु चाहींदुसि। आउं हिकु ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो त इहो इन जे करे असांजे चेयरमैन साहिब जी हिदायतुनि ते इंस्ट्रक्शन्स ते ई CM साहिबु चयो पिए त ॿिनि के बजाए 6-8 तर्जुमान थियणु घुरिजनि। लिहाज़ा तव्हां ॾिसो त तर्जुमानी हर जॻह ते एॾा डिपार्टमेंट्स आहिनि, अराउंड 40 डिपार्टमेंट्स प्लस आहिनि सिंध हुकूमत ॾे। त तर्जुमानी हिकिड़ो माण्हू हिकिड़ो इंफॉर्मेशन मिनिस्टर उहो पाण करे कोन थो सघे। तो आई मीन इट इज़ अ बिग टास्क, वॾो टास्क आहे। त इन जे करे असांखे 8 तर्जुमान कया विया आहिनि, जंहिंमें मुर्तज़ा वहाब साहब बि आहे, अरसलान शेख आहे, ॿिया वेरियस आहिनि, ऐं बि आहियां। त असां उनजी तर्जुमानी करे छो असांजे डिपार्टमेंट्स जी उन ते मौज़ुनि ते ॻाल्हाए सघूं, तव्हांजे मीडिया जे दोस्तनि खे ॿुधाए सघूं त असांजी हुकूमत जा एफर्ट्स जेके वठूं पिया ऐं छा जेके वठंदासीं। अच्छा, त उन में तव्हांखे के टास्क ॾिना विया आहिनि की डिपार्टमेंट्स विराया विया आहिनि त भई फलाणो तर्जुमान हीअ ॾिसंदो, छाकाणि त जीअं अरसलान इस्लाम शेख जी अपॉइंटमेंट आहे त उन मां इहो असांखे मैसेज ॾिनो वियो त सखर ऐं उनजे सराउंडिंग्स जा जेके इशूज़ हुजनि उते तव्हांखे हू बहितर नमूने सां करे ॾिसो, या जीअं तव्हांजी अपॉइंटमेंट आहे त इहो त हैदराबाद डिवीज़न में थियूं, अहिड़े क़िस्म जूं शयूं रखियूं वियूं आहिनि या की पोर्टफोलियोज़ विराए ॾिना विया आहिनि, या ईअं जनरली आहे त तव्हांखे सभिनी डिपार्टमेंट्स जो ऐं ओवरऑल सिंध हुकूमत जी कारकर्दगी जो वञी रखिणो आहे बयानु? त इहो बिल्कुलु इहा ॻाल्हि डिस्कस थी हुई चेयरमैन साहिब जॾहिं असां सां मीटिंग कई, पर नो दिस इज़ अ जनरल पोस्ट ऐं असां सॼे हर को तर्जुमान हर के डिवीज़न जे बारे में ॻाल्हाए सघे थो ऐं हर के पोर्टफोलियो हर के डिपार्टमेंट जे बारे में ॻाल्हाए सघिजे थो। तो दिस इज़ नॉट बेस्ड ऑन हिकिड़ी पोर्टफोलियो ते बेस्ड कोन्हे, हिकिड़ी डिपार्टमेंट बेस्ड कोन्हे, न को हद बेस्ड आहे। ऐं आउं चाहींदो त इहो तमामु सुठो आहे त असां हर मौज़ू ते ॻाल्हाए सघूं, जीअं तव्हां मूंखां हर मौज़ू जे बारे में तव्हां मूंखे पुछी सघो था, जेके मुंहिंजी नॉलेज रखे था, जेको नॉलेज रखां थो उन जे बारे में ऐं तव्हांखे उहा नॉलेज आहे। ॾाढो ॾुखियो मखदूम साहब की 40 डिपार्टमेंट्स जी समूरी शयुनि ते तव्हां नज़र रखो ऐं उन ते रिस्पॉन्ड कयो, न सिर्फ़ु मीडिया खे बल्कि तव्हांखे अवाम खे बि रिस्पॉन्ड करिणो आहे, छाकाणि त तव्हां तर्जुमान आहियो ऐं तव्हां ते ज़िम्मेवारी कुझु हुन मिनिस्टर खां वधीक चइजे, उन वटि सिर्फ़ु हिकिड़ो पोर्टफोलियो आहे ऐं तव्हांखे समूरनि पोर्टफोलियोज़ जो जवाबु ॾियणो आहे। इवन ऐं CM साहिब जी बि पॉलिसी अलॻि तव्हांखे ॿुधाइणी आहे। त इन हवाले सां को कहिड़े नमूने सां तव्हांखे हिदायतूं मिलनि थियूं, को किथे विहारियो वञे थो, तव्हांखे ॿुधायो वञे थो त हुकूमत जी पॉलिसी रोज़ाने जी बुनियाद ते तव्हांखे सां शेयर कई वेंदी आहे, या जेके डिपार्टमेंट्स जूं कारकर्दगी जेके रिपोर्ट्स आहिनि उहे तव्हां ताईं कीअं पहुचनि थियूं? असांजे जेके इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहिनि, जेके इंफॉर्मेशन डिपार्टमेंट आहे, उहा असां सां ओवरऑल ऑल डिपार्टमेंट्स जे बारे में जेका करंटली अॼु ऐं कल्ह जी न्यूज़ जे बारे में शेयर कयो थी वञे। ऐं असांखे बिल्कुलु हर ॿिए हफ़्ते असांखे पंहिंजो पर्सनली शजीर मेमन साहब ब्रीफ ॾींदा आहिनि या CM साहब ब्रीफ ॾींदा आहिनि ऐं उन जे बारे में असांखे आगाह कयो थो वञे। इन जे करे लिहाज़ा जीअं तव्हां चओ त हेॾा डिपार्टमेंट्स आहिनि, त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु सही सम्झो त असां 8 स्पोक्स पर्सन कयूं बनस्बत 2 जे। तो उहो चेयरमैन साहिब जी महिरबानियूं आहिनि, चेयरमैन साहिब जी सुठी विजन आहे। अच्छा मखदूम साहब, ॿी त ज़ाहिर आहे तव्हांखे जहिड़े नमूने सां इहे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु रोज़ के न के नयूं शयूं अचनि थियूं, हुकूमत जे तरफ़ां नवां कदम बि अचनि था, या वरी ख़ासि तौर ते जॾहिं बरसाति जी का फोरकास्टिंग थिए थी त वरी हिकिड़ा माण्हू हर ज़िले ते अपॉइंट कया था वञनि त हीअ रेन एमरजेंसी खे ॾिसंदो। हिन दफ़े ठीकु आहे बरसाति पई, काफ़ी जाइनि ते त माहौल ठीकु रहियो, पर सभ खां वधीक जेको रेनफॉल थियो आहे उहो थियो आहे सखर, लाड़काणो ऐं ख़ैरपुर। उते पोइ माना कुझु ॾींहं पाणी बीठल रहियो, सूरत हाल ॾाढी ख़राबु रही। त इहो आहे त जॾहिं फोरकास्टिंग एडवांस में अची वेंदी आहे त पोइ इहे नाला साफ़ छो नथा थियनि, उहो पाणी जे निकाल जो निज़ाम छो नथो थिए जो वरी 2-4-5 ॾींहं माण्हू खे वधीक भोगणो थो पए? ॾिसो, PML पाकिस्तान मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जेका आहे असांजी,
ऐं पाण फोरकास्टिंग कयूं था बट समटाइम्स फोरकास्टिंग इज़ नॉट 100% श्योर हा। ठीकु आहे जी असांखे प्रिकॉशनरी स्टेप्स एज़ अ MP एज़ अ सिटीज़न ऑफ एनी डिस्ट्रिक्ट असांखे वठणु घुरिजनि ऐं असां पहिरीं वरिता बि आहिनि लिहाज़ा इहा असां लाइ सबक़ु आहे ऐं अगरि हींअर जेके थोरियूं घणियूं अगरि थोरी कमी पेशियूं थियूं त इनशाला आईंदा इहे कोन थींदियूं इहा असां आइडेंटिफाई कयूं आहिनि ऐं आईंदा असां वधीक बनस्बत कदम खणंदासीं पहिरीं इन ड्यू टाइम त असां इनखे टैकल करे सघूं मतिलबु हाणे वरी हिकु ॿी फोरकास्टिंग शायदि आई आहे Tuesday. 25 खां 26 खां ॿुधाइनि पिया 26 खां 29 ताईं ऐं उहो त वरी सॼी सिंध जो कराची समेत सॼी सिंध में आहे त उन हवाले सां कहिड़ियूं तयारियूं कयूं करे वरितियूं आहिनि तयारियूं कयो पिया या उहा साॻी एक्सरसाइज़ हुई हले पई तंहिं करे तव्हां उन एक्सरसाइज़ खे रुकणु कोन ॾिनो आहे इहा ई कंटिन्यू रहंदी या उनजे लाइ नई एक्सरसाइज़ थींदी जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त एक्सरसाइज़ उहा त जारी रहंदी पर अगरि असां पंहिंजे रिलीफ डिपार्टमेंट जे बारे में उन्हनि सां ॻाल्हाए PDMA वारनि सां ॻाल्हाए अगरि ॿियो को असांखे प्रिकॉशनरी स्टेप्स ॿुधाइनि था त उहे बि असां खणंदासीं ऐं सुभाणे जे करे पंहिंजे हल्के में वञा पियो ऐं पंहिंजे वञी पंहिंजे मटियारी डिस्ट्रिक्ट में मटियारी ज़िले में ॾिसां त उते कहिड़ियूं कमी पेशियूं आहिनि त आउं हींअर ई खां सुभाणे खां वठी उनखे टैकल अच्छा ॿी हिकिड़ी शइ जेको ॻाल्हायूं पाण उहा आहे एनर्जी जो क्राइसिस सिंध में जी उन ते CM साहिबु जेको ॻाल्हायो आहे त भई असां हाणे हिकु त ख़ैर तव्हां सेपरा तहत नेपरा खे ख़तमु करे या उनखां निकिरी पंहिंजी हिकिड़ी ठाही आहे कंपनी ठाहियो पिया तव्हां त भई असां सेपरा था ठाहियूं त ऐं उनखां पोइ ॿियो त CM साहिबु चयो त बिजली असां पैदा था कयूं खणी पंजाब थो वञे ऐं असांखे रिआयत कोन थी मिले वरी रिआयत बि पंजाब वारनि खे थी मिले त इहो चओ त भई हाणे असां पंहिंजी बिजली पाण ठाहींदासीं पाण ऐं पंहिंजी पाण बि असां इस्तेमालु कंदासीं इहो इज़ीली आहे त तव्हां इहो नेशनल ग्रिड खां वठी वेंदो इट्स अ वेरी टफ टास्क पर जीअं तव्हां ॾिसो त 18 अमेंडमेंट चए थी त इहे डिवॉल्व पावर्स कया वञनि अरिड़हीं तरमीम जे करे जे उन हिसाब सां आई थिंक सिंध खे पंहिंजो क़दम खणणु पंहिंजे पेरनि ते बुलंद थियणु घुरिजे लिहाज़ा आसान का शइ कान्हे हीअ त वॾो टास्क आहे तव्हां ॾिसो त CM साहिबु इहो बि चयो त जेके पावर प्लांट्स इंस्टॉल थिया हुआ उहे नून लीग जी गवर्नमेंट में इलाही कॉस्ट फ्रेंडली कान्हे जेके आहिनि असांजा पावर प्लांट्स त जेके नई असां जेके पावर प्लांट्स जनरेट कंदासीं या जेके नयो सोलर टर्बाइन्स थिया विंड टर्बाइन्स थिया ऐं ॿियो बि जीअं थर्मल पावर्स थींदा थरकोल असां ॾे एतिरो आहे त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे चैलेंज आहे टफ टाइम आहे असांखे कोऑपरेशन खपंदी वफ़ाक़ खां बि ऐं असां पंहिंजी बि जदोजहद कंदासीं पर इनशाला शुरूआति हमेशह शुरूआति कबी आहे त उनमें असां आसानी पैदा कंदा अच्छा ॿी बि शइ त मतिलबु जेको हाणे थियणु वञे थो मुंहिंजे ख़्याल में प्रोसेस हाणे तव्हां नौकिरियुनि वारो जेको आहे छो त माण्हू तव्हांखे इन आसिरे ते वोट ॾींदा आहिनि त भई PP जी हुकूमत ईंदी असांखे नौकिरियूं मिलंदियूं लास्ट गवर्नमेंट जे एंड में नौकिरियूं ॾिनियूं पयूं 1 खां 5 ग्रेड ताईं तक़रीबन 15-20 हज़ार नौकिरियूं हुयूं पर जेके वरी हाई कोर्ट में मामिलो वियो उहे ख़तमु थी वियूं हाणे हाई कोर्ट जी डायरेक्शन आहे त भई उन डायरेक्शन त तव्हांखे नौकिरियूं ॾियणियूं आहिनि इहो चयो वियो त अगस्त जे फर्स्ट वीक में असां अनाउंस कंदासीं पर अञा ताईं उहे थियूं कोन्हनि त केतिरनि ॾींहंनि में तव्हां वञो पिया इहे बाज़ाब्ता बाय लॉर्ज इहे अनाउंसमेंट करणु जॉब्स जूं छाकाणि त महांगाई वधी वई आहे बेरोज़गारी तमामु घणी आहे माण्हू मुआशी तौरु परेशान आहिनि ऐं नौकिरियुनि जी तरफ़ वाधाए रहिया आहिनि त केसीं ताईं आहे एक्सपेक्टेड त तव्हां नौकिरियुनि जे लाइ इश्तिहार ॾींदो अख़बार में पहिरीं ॻाल्हि त जीअं तव्हां ॾिसो त असां बजट में बि असां पेश कयो त असां जेके वधि मां वधि असां पंहिंजे पर्सनल स्कीम्स या डेवलपमेंट स्कीम्स नयूं स्कीम्स खां हटी करे असां रखियो आहे त एम्प्लॉयमेंट जा वेजिस वधाया वञनि ऐं असांखे जॉब क्रिएशन जे करे बजट एलोकेशन कई वई आहे त उन हिसाब सां बिल्कुलु ऑगस्ट 1 जो असांजो प्लान हो पर तव्हां ॾिसो त रेन एमरजेंसी जे करे रेन फ्लड्स जे करे त असांखे सॼो तवजो ॾियणो पियो असांखे रिलीफ जे पासे ऐं जेके माण्हुनि जा घर बचाव थी सघे घर बचनि जान बचे जानी नुक़सानु न थिए ऐं माण्हुनि जो ज़ाती नुक़सानु न थिए तो उन हिसाब सां असां हींअर बि तव्हां ॿुधायो पियो त 26 तारीख़ खां इनशा रेन्स आहिनि त इहो हिकिड़ो रेन जो मॉनसून पीरियड इनशा डेवलप हिकिड़ो सही सलामती सां गुज़री वञे त पोइ बिल्कुलु सिंध हुकूमत इन ते बि गौर वीचार कंदी ऐं केतिरो इंश्योर कंदो त मेरिट ते थींदियूं उहे बचियूं छाकाणि त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त हिकिड़ी सियासी हुकूमत वरी मेरिट ते नौकिरियूं ॾिए त उनजो छा मैकेनिज़म पिया ठाहियो त उहो फ्री एंड फेयर तरीक़े सां टेस्ट थियनि ऐं माण्हू जेको आहे सो मेरिट ते नौकिरी वठे बिल्कुलु आउं इहो चवंदुसि त ॾिसो तव्हां दोस्तनि जी महिरबानी सां मीडिया जी महिरबानी सां सोशल मीडिया जी महिरबानी सां एवरीथिंग इज़ ट्रांसपेरेंट का शइ लिकियलु कान्हे उहे ज़माना हुआ जिथे बाक़ी ॿुधो वियो त नौकिरियूं विकिजंदियूं बि हुयूं त उहा आउं हुन ज़माने में कोन हुयसि त हींअर जेका बि नौकिरियूं अचनि थियूं हिकु प्रॉपर चैनल थ्रू अचनि थियूं डॉक्यूमेंटेशन थिए थी हुनजी उन्हनि जो तव्हांखे बाक़ी तव्हांखे कोड नंबर मिले थो तव्हांखे प्रॉपर इंटरव्यू पैनल वेहे थो त दिस इज़ प्रॉपर चैनल ऐं तव्हां दोस्त यार हर शइ ते हाईलाइट कयो था त मूंखे लॻे थो त इन खां वधीक क्लैरिटी बेसिस ते अञा वधीक कहिड़ी क्लैरिटी थी सघंदी
अच्छा ॿियो त तव्हां छाकाणि त एक्सपीरियंस रखो था लोकल गवर्नमेंट जो, जी, तव्हां बिल्कुलु। ज़िले जा चेयरमैन बि रहिया आहियो, उहो केतिरो आवाम खे फ़ाइदो ॾेई सघियो आहे? छाकाणि त उहो त मुसलसल उनखे काफ़ी साल थी विया आहिनि, 2000 खां उहो स्टार्ट थियो आहे, ऑनवर्ड्स हले पियो इहो सिस्टम, परवेज़ मुशर्रफ खां त कंटिन्यूसली जेको हलंदो पियो अचे। पोइ उन क़िस्म जी डेवलपमेंट न थी आहे जेका थियणु खपे न। मुसलसल त तव्हांजा उते काउंसलर आहिनि, वरी पोइ चई टाउन कमेटियूं, म्यूनिसिपल कमेटियूं, यूनियन काउंसल्स, DMCs, वरी हाणे त मेट्रोपॉलिटन बि अची विया एतिरा सारा, पोइ बि माना इंफ्रास्ट्रक्चर असांजो बहितर नथो थिए। अरबे रुपया लॻी चुका आहिनि हिन में। आउं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां त बिल्कुलु कानून डिफरेंट आहे हाणे। 2000 खां जीअं परवेज़ मुशर्रफ कानून आंदो त उहो ज़िले नाज़मी जो कानून आयो। उहो कानून अबॉलिश थी वियो 2 टर्म्स खां पोइ, जंहिंमें पहिरें टर्म में मुंहिंजे वालिद साहब बि डिस्ट्रिक्ट नाज़िम हुआ सॼे हैदराबाद ज़िले जो, यूनाइटेड हैदराबाद हो, जंहिंमें टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार, मटियारी ऐं हैदराबाद रूरल एंड अर्बन। त पोइ वरी ॿियो जेको टर्म हो जंहिंमें 4 ज़िला टुटी पिया ऐं 4 ज़िला ठहिया आहिनि हैदराबाद मां। उन खां पोइ जॾहिं 2013 जी सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट आई त तव्हां जूं नाज़मियूं ख़तमु थी चुकियूं हुयूं, तव्हां जूं शुरू थियूं हुयूं डिस्ट्रिक्ट चेयरमैन। ऐं तव्हांखे ॿुधायां डिस्ट्रिक्ट चेयरमैन ई इज़ अ पार्ट ऑफ द गवर्नमेंट ऑफ सिंध एंड डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट नाज़मी वॉज ए सोल एंटिटी, जंहिंमें तव्हांजो DPO ऐं तव्हांजो DCO नाज़िम सां सलाह मशवरे सां अंडर कमु कंदा। तो पावर वधीक पावर तव्हांजे डिस्ट्रिक्ट नाज़िम वटि आहे। नाज़िम वॉज द सोल डिस्ट्रिक्ट गवर्नर। हींअर लिहाज़ा असां लोकल गवर्नमेंट जो हिकिड़े सिंध हुकूमत जे इदारे जो हिस्सा आहियूं। बिल्कुलु। त मुंहिंजो मक़सदु इहो हो तव्हांखे ॿुधाइण जो त पाण खे पहिरीं ॻाल्हि त क्लैरिटी थियणी। जॾहिं आउं बि चूंडिजी आयो हुअसि चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल, त मूंखां माण्हुनि पुछो त तव्हां छा चइबो आहे, तव्हां त नाज़िम आहियो? नाज़िम साहिबु नाज़िम साहिबु कोन आहियां, आउं आहियां मेंबर चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल, जेको हिकिड़ो इदारो आहे ऐं पंहिंजे टास्क ॿिया आहिनि। असांजे न को डायरेक्टली हेल्थ डिपार्टमेंट थो अचे, न को डायरेक्टली एजुकेशन डिपार्टमेंट, डायरेक्ट फंड बि कोन था अचनि, पॉजिटिव जेका आहे उहो पंहिंजे हिसाब सां थ्रू लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट असांखे OZT शेयर कंदी। तो इट्स अ टफ टास्क। 88 में बि अहिड़ो निज़ाम हो, उन में बि मुंहिंजे वालिद साहब डिस्ट्रिक्ट चेयरमैन ई आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन हुआ हैदराबाद ज़िले जा। तव्हांखे निज़ाम जी थोरी ख़बर पइजे त उनमें वधीक क्लैरिटी थिए थी आवाम खे। तो ख़ैर लिहाज़ा बिल्कुलु डिस्ट्रिक्ट काउंसिल्स एम्पावर थियणु घुरिजनि। ऐं सम्झा थो डेवल्यूशन ऑफ पावर इज़ वेरी इंपॉर्टेंट। डेवल्यूशन ऑफ पावर जीअं वफ़ाक़ असांखे सूबनि खे करे पई, अगरि सूबा बि पंहिंजे डिस्ट्रिक्ट काउंसिल्स खे, म्यूनिसिपल कमिटीज़ खे अगरि डिवॉल्व कनि था पावर, छोकी जड़ जो मसइलो जड़ वारो माण्हू ई हथु कंदो। MPA साहब, अगरि MP MNA साहिबान जेके बि आहिनि, असां आहियूं लेजिस्लेशन। इहे त माण्हुनि खे ख़बर ई न आहे। माण्हू सम्झनि था त नौकिरी बि तव्हां ॾींदो, रोड बि तव्हां ठाहींदो, सभु शयूं तव्हां कंदो। बिल्कुलु। पर असल में त उहो कमु हाणे लोकल गवर्नमेंट जे इदारनि खे करिणो आहे, त घिटियूं उहे ठाहिनि, सफ़ाई उहे, डेवलपमेंट वर्क्स, डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट। बिल्कुलु। पर असां वटि हाणे शुरू खां नफ़्सियात अहिड़ी आहे न त MP MLA खे कमु अला कंदो त पंहिंजे तव्हांजे चैनल जे थ्रू माण्हू बि ॿुधंदा, माण्हू बि सम्झंदा त असांजो आहे लेजिस्लेटिव पावर। असांखे पंहिंजे पार्लियामेंट में पंहिंजे पार्लियामेंट इक़्तिदार करे जेको माण्हुनि असांखे चूंडियो आहे, त असां पंहिंजे पार्लियामेंट में पंहिंजे ज़िले जे बारे में, पंहिंजे माण्हुनि जे बारे में, पंहिंजे सिंध सूबे जे बारे में ॻाल्हायूं, उन्हनि जा मसइले जे गौर वीचार कयूं, उन्हनि ते रद्द अमल कयूं। इहो थोरो आहे डिफ़िकल्ट आहे, बट इनशाला होप इनशाला आहिस्ते अॻियां इन फ्यूचर पीपल्स पार्टी जी विजन बि आहे त डेवल्यूशन ऑफ पावर कजे, असां पंहिंजे काउंसिल्स खे एम्पावर कयूं ऐं इनशाला हिकु दफ़ा माण्हू सम्झंदा त लोकल काउंसिल्स केतिरियूं अहमियतूं रखनि, त इनशाला इहो पावर बि उन्हनि खे। असल में ॾिसो न, इहो यूनिट आहे जेको डोर स्टेप ताईं आहे। माना हिकिड़ो काउंसलर आहे जेको हिकिड़ी नंढड़ी यूनिट मां अचे थो, माना जेको पहिरियों स्टेप उहो काउंसलर ई आहे, ऐं उहो ई माण्हू चूंडिजे थो जंहिंखे उहे समूरा वोटर्स बाय नेम बाय फेस सुञाणीनि ऐं डोर स्टेप ते अप्रोच रखनि था। उहो अकाउंटेबल आहे, अकाउंटेबल ऐं माण्हू जे अप्रोच में तव्हां उथो सुबुह जो उथी पियो वञी दर खड़कायोसि भाई। हाणे काउंसलर वटि को पावर न हूंदो, काउंसलर छा कंदो? हींअर काउंसलर वटि कुझु बि न आहे वीचारे, न काउंसलर खे पावर आहे, न जेको वाइस चेयरमैन जेको गॾु आहे उनखे बि को पावर आहे। टाउन कमेटी हुजे त चेयरमैन ऐं जेको टाउन ऑफिसर आहे उहे गॾिजी सिस्टम हलाइनि था। ईअं मथे त मतिलबु हेठे माण्हूअ खे जेको असल में जेको अवाम जे डोर स्टेप ते आहे, अप्रोच में आहे, काउंसलर खे एम्पावर छो नथो कयो? जेकर ईअं थींदो त सुभाणे केर बि काउंसलर कोन थींदो। त भई हिकु त घर जा पैसा ॾेई इलेक्शन विड़ा ऐं वरी 4 साल ताईं माण्हू सुबुह शाम दर ते बीठा हुजनि, करे बि कुझु न सघे, नलको बि न ॾेई सघे उहो काउंसलर। त इनखे इन हवाले सां तव्हांजो एक्सपीरियंस आहे, कुझु काफ़ी ॿिया बि आहिनि, साईं नासिर शाह साहब पाण इन सिस्टम मां आयल आहे, त तव्हां हुकूमत खे चओ त भई हेठे माण्हू खे पावरफुल कयूं। तव्हांजी ॻाल्हि जे ॿुधाईंदे जवाबु ॾींदुसि त इहे पावर आहिनि असांजा लोकल काउंसलर, वार्ड जो काउंसलर बि एम्पावर्ड आहे, असांजो UC चेयरमैन बि एम्पावर्ड आहे, ऐं चवां थो त डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन बि आहिनि एम्पावर्ड आहे। पर उहो उन्हनि जे दायरे जे अंदरि हर को शइ करे सघिजे थी। हींअर सिंध हुकूमत जी महिरबानी सां सईद गनी साहब लोकल गवर्नमेंट मिनिस्टर, उन्हनि अनाउंस बि कयो, असां बजट में बि पेश कयो त
असांजो OGT शेयर 40% पिया वधायूं ऐं शहरनि जो बि वधायूं पिया, रूरल काउंसिल्स जो बि वधायूं पिया। त तव्हांजा फंड्स तव्हांजा वधनि पिया, जॾहिं फंड्स मौजूदु आहिनि त पोइ बि इम्प्लीमेंटेशन कान थी थिए, त पंहिंजे लोकल काउंसिल्स खे एजुकेट करण घुरिजे, उन्हनि खे सेमिनार्स ते मोकिलिजे ऐं ख़बर थिए त यूटिलाइज़ेशन ऑफ फंड्स कीअं था थियनि। हिते थिए कोन थी, हिते चवंदा त भई पघारुनि में विया या कुझु ॿियनि ख़र्चनि में एग्ज़ैक्टली, तो पंहिंजे लोकल काउंसलर्स खे अगरि पाण ट्रेनिंग्स ते मोकिलियूं, पंहिंजे लोकल काउंसलर्स खे पाण सम्झायूं, ट्रेनिंग्स इहो कोन्हे त ॿाहिरि मुल्क वञूं हर रोज़ इस्लामाबाद चकर करूं, कराची में ट्रेनिंग्स थींदियूं, पंहिंजे ॾाढा सुठा इंस्टीट्यूट्स आहिनि कराची में जेके तव्हांखे गवर्नमेंट एक्ट, लोकल गवर्नमेंट एक्ट खे तव्हांखे ट्रेन करे सघनि, तव्हांखे सम्झाए सघनि था। गवर्नेंस इज़ गुड व्हेन गवर्नेंस इज़ नोन। त तव्हांखे गवर्नेंस तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां पाण थोरो जदोजहद करे थोरो सिखंदव, थोरी उनखे ॿुधाईंदव त पाण सेविंग ऑफ फंड्स कीअं था थियनि, किथे कहिड़े डिपार्टमेंट्स में पाण इन्वेस्ट करे सघूं था, छो कोन था थियनि। ऐं चवां थो त अगरि ओवर यूटिलाइज़ेशन तॾहिं थी थिए जॾहिं जीअं तव्हां चओ त पघारनि में हलिया विया, होॾां हलिया विया। तव्हां पहिरीं जिते तव्हांजे डेवलपमेंट फंड्स हिकिड़े सेपरेट आहिनि, ऐं रही चुको आहियां डिस्ट्रिक्ट चेयरमैन, त उनजो तव्हां सही तरह सां फंड यूज़ कयो, पोइ बि तव्हांखे ज़रूरत आहे त लोकली फंड रेवेन्यू जनरेट बि करे सघो था मुख़्तलिफ़ टैक्सेस जे मद में। अकॉर्डिंग टू द लोकल गवर्नमेंट एक्ट ऑफ 2013 लोकल सेस तव्हां कलेक्ट करे सघो था, उनमें तव्हांजो शुगर सेस थो थिए, त इलाही डिपार्टमेंट तव्हांजी पंहिंजी रेवेन्यू जनरेशन थिए थी। तव्हां सिंध हुकूमत या वफ़ाक़ ते त बिल्कुलु बोनस पैकेजिस अचणु घुरिजनि, आई एम डेफिनेटली फॉर दैट, पर पाण पंहिंजी लोकल रेवेन्यू जनरेशन बि पाण करे सघूं था। इहे जेके स्टॉप्स आहिनि, बस स्टॉप्स आहिनि, जेके ट्रक स्टॉप्स आहिनि, इहे तव्हांजे लोकल सेस में अचनि था। तव्हांजे अहिड़ा डिफरेंट मंडियूं आहिनि, इलाही डिफरेंट डिपार्टमेंट्स आहिनि, म्यूनसिपल कमिटीज़ में अचनि था, टाउन कमिटीज़ में अचनि था। तव्हां पंहिंजी लोकल जनरेशन कयो, मथां तव्हांजो 40% OGT इंक्रीज़ बि थियो आहे, जॾहिं फंड्स बि आहिनि पाण ॾे, जॾहिं पाण ॾे रेवेन्यू जनरेशन बि थी सघे थी, त पोइ बि डेवलपमेंट नथी थिए, त पोइ पाण 100% एम्पावर करे हिनखे कीअं पाण लोकल काउंसिल खे ट्रस्ट कंदासीं। मां छाकाणि कुझु साल अॻु में मां केपी में ॾिसी वियुसि, उन वक़्त में जॾहिं लोकल गवर्नमेंट ऑफ सिस्टम हुयो, त उन्हनि खां जॾहिं पुछियो, मूंखे हुते काउंसलर्स थिया हुया जेके चेयरमैन या जेके, त उन्हनि चयो त असां जेका डेवलपमेंट कराईंदा आहियूं उहा असां उन कम्यूनिटी सां गॾिजी कराईंदा आहियूं, यानी कम्यूनिटी जो बि शेयर थोरो उन में विझंदा आहियूं, ताकी हीउ जेको रोड ठहियो आहे, जेको जंहिं ॻोठ खे सहूलियत मिले पई, उन ॻोठ जो थोरो पैसो हिन में लॻल आहे, तंहिंजे करे इहो ॻोठ वारनि खे हाणे अहसासु थींदो त इन रोड जो ख़्यालु रखिणो आहे। पोइ उन्हनि जा जेके बि प्रोजेक्ट्स हुया उनमें 10, 15, 20% लोकल कम्यूनिटीज़ जी माना उनमें इन्वेस्टमेंट हुई, बाक़ी गवर्नमेंट बि ॾिना पे, कुझु ॿियनि NGOs बि ॾिना पे। त पाण वटि भला अहिड़े क़िस्म जो को तजुर्बो थी सघे थो त पर रईस ख़ान फिलहाल खान तुंहिंजो ॻोठ आहे, इन ॻोठ जो पाण रोड त ठाहियूं था, पर अचो त कुझु पैसा असां था ॾियूं, कुझु पैसा गवर्नमेंट खां था वठूं, कुझु पैसा तव्हां ॾियो, त गॾिजी ठाहियूं, पाण सभिनी जो आहे इहो। कम्यूनिटीज़ हर कम्यूनिटी डिफरेंट हूंदी आहे। सम्झां थो त उत्तर में सखर में माहौल ॿियो आहे, मटियारी में माहौल ॿियो आहे, बदीन में माहौल ॿियो आहे, थर पार्क में माहौल ॿियो आहे, त हर एरिया वाइज़ डिफरेंट थो थिए। ऐं तव्हां कॾहिं बि हिकिड़ी प्रोविंशियल हुकूमत में ऐं ॿिए प्रोविंशियल हुकूमत में कंपेयर कोन था करे सघो, छो कि हर के आफ्टर द ग्राउंड रियलिटीज़ इलाही आहिनि, इलाही डिफरेंट आहिनि, तबियतूं मुख़्तलिफ़ आहिनि, लॉज़ मुख़्तलिफ़ आहिनि। 18th अमेंडमेंट खां पोइ असांजो जेके लोकल काउंसिल्स बि आहिनि उन्हनि खे डिफरेंट पावर्स आहिनि। ही सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट इज़ नॉट द सेम एज़ प्रॉब्ली KPK लोकल गवर्नमेंट एक्ट या पंजाब लोकल गवर्नमेंट एक्ट, तो इलाही घणा फ़र्क़ु बि अचनि था। पर इहा सुठी हिकिड़ी आइडिया आहे, अगरि सिंध हुकूमत अगरि राब्तो करे सघे लोकल माण्हुनि खां, ऐं माण्हू लोकल अगरि इंट्रस्ट कीअं ॾेखारींदा, तंहिं तव्हां चओ त गुरबत बि इलाही आहे, त हुननि जो ग़रीबनि जो पैसो पंहिंजे कंज़र्वेशन लाइ बि आहे, उन्हनि ते जेके सरहदी वारा आहिनि उन्हनि ते त खणी सघिजे थो न, उहो करे सघिजे थो, पर हिकिड़ो मुतफ़िक़ा फ़ैसिलो थिए, बाक़ी हिकिड़ो माण्हू करे पियो, ॿ माण्हू न पिया कनि, त उहो अनफेयर बि थी सघे थो। ठीकु आहे, ब्रेक वठंदा मखदूम साहिबु, नाज़रीन ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ असां मखदूम फ़खर ज़मान साहिब सां गुफ़्तगू जारी रखंदासीं। प्रोग्राम हिकु भेरो ॿीहर भलीकार मखदूम फ़खर ज़मान साहिब असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मखदूम साहिबु, तव्हां जेका पंहिंजी घरू वज़ारत जी जेका पार्लियामेंटी कमेटी आहे उनजा तव्हां सरबराह बि आहियो, सेक्रेटरी आहियो उनजा। अमन अमान जी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे, इन में को शक कोन्हे त आइडियल न आहे। ख़ासि तौर ते जेके 2-4 ज़िला पंहिंजा आहिनि उन में माण्हू अगवा लॻा पिया आहिनि, माण्हू क़तल पिया थियनि, रोज़ु मतिलबु शयूं आहिनि। त अमन अमान जी सूरत हाल में तव्हां पाण केतिरो मुतमइन आहियो त ठीकु आहे, सही आहे अमन अमान जी सूरत हाल, पुलिस जी परफॉर्मेंस बि ठीकु आहे, या जेका जिते बहितरी न पई थिए त उनजा सबब कहिड़ा आहिनि, ऐं तव्हां ॾाढो रुकावटूं कहिड़ियूं आहिनि जो अमन अमान जी सूरत हाल 100% माना तव्हां आइडियल न पिया करे सघो? सो जीअं आउं सम्झां थो, विथ टेक्नोलॉजी पाण त होशियारु थियो पिया वञूं, पर जेके डाकू आहिनि उहे बि होशियारु थींदा वञनि, उन्हनि में बि उहे एसेसरीज़ अचनि पियूं
जेके पाण ॾे पंहिंजी हुकूमत ॾे या पंहिंजी तव्हां खां पुलिस ॾे वधीक बि अचनि। तव्हां खां वधीक आहिनि हुन वटि छो जहिड़ा हथियार Exactly. पढ़ियल वटि न आहे, पुलिस वटि न आहिनि। इहे बि ॻाल्हि आहे। तो तव्हां ॾिसो त हुननि ॾे ओॾियूं आहिनि हुननि ॾे एसेसरीज़ जेके उहो दहशतगर्दी या इहो दहशतगर्दी थियो, दहशतगर्दी जो इशू थियो, उहो दहशतगर्दी आहे फैलाइनि पिया। लिहाज़ा आउं चाहियां थो त वरी बि सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस सिनर्जिस्टिकली कोशिशि करे पई त इन्हनि खे पंहिंजो 100% टैकल करण ते। अहिड़ा तव्हांजी ॻाल्हि सही ॻाल्हि आहे त उत्तर में वाकई अहिड़ा इशूज़ आहिनि जेके टैकल थियनि पिया ऐं इनशाला अॻियां थींदा, पर छा चइबो आहे, यू नीड टू हैव थोरो घणो अञा असांखे बफर खपंदो त असां पंहिंजे नौजवाननि खे बि असां मोरल पंहिंजो सुठो ठाहियूं ऐं उन्हनि खे टैकल करे सघूं। बाक़ी मुतमइनी त ॾिसो तव्हां ॿियनि सूबनि जूं बि हालतूं कंपेयर करे सघो था। बलोचिस्तान में तव्हां इंसर्जेंसी ॾिसी सघो था, तव्हां इंसर्जेंसी तव्हां छा चओ KPK में ॾिसी सघो था। पंजाब में जेको पुलिस तव्हां ते रात हमलो थियो आहे उहो ताज़ो ई आहे। पंजाब में 11 तव्हां पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि। बिल्कुलु पंजाब में तव्हां ॾिसी सघो था, उते त जेके जिना जा केसिस थियनि था या जेके मोटरवे ते केसिस थियनि था, त हर सूबे खे लॉ एंड ऑर्डर इज़ नॉट एन ईज़ी जॉब, आसान कोन्हे। पुलिस जी हिकिड़ी आहे पंहिंजे जेके माण्हू पंहिंजो ॿार बच्चा मोकिलींदियूं पुलिस में, जेको वर्दी में बीठो आहे उहो बि कंहिंजो माउ जो पुटु आहे, कंहिंजी भेण जो भाउ आहे, उहो पंहिंजो जान ॾेई पंहिंजो दिफ़ा कनि था पंहिंजे सिटीज़न्स जी। त उहो उन्हनि खे मोरल उन्हनि जो टोड़णु न घुरिजे। हू पंहिंजी नेक नीति सां ड्यूटी कनि था, ऑन द लाइन्स बि कंहिंखे मुंहुं ॾियणु ऐं गोली जे मथां गोली हले त उहो हिकिड़ो बुधबारी आहे। उन्हनि खे असां सलाम त पेश कयूं असांजे पुलिस जे नौजवान जेके शहीद थी विया आहिनि, जेके अञा ताणी लॻा पिया आहिनि डाकुनि जे पुठियां। बाक़ी लिहाज़ा अगरि का अहिड़ी का ॻाल्हि आहे त उनखे सलाह मशवरे सां सॉर्ट आउट करे सघिजे थो। जीअं तव्हां मूंखे सलाह ॾेई सघो था, मीडिया जा दोस्त सलाह ॾेई सघो था, मुंहिंजा दोस्त मुंहिंजा ख़ैर ख़्वाह असांखे सलाह ॾेई सघंदा, सिंध हुकूमत खे सलाह ॾेई सघंदा, होम मिनिस्टर साहिब खे, मूंखे, एनी वन फॉर द मैटर ऑफ फैक्ट, त असां अञा वधीक बहितर कीअं था करे सघूं। क्रिटिसाइज़ करणु ॾाढो आसान आहे, पर असां मसइले जो हल कढणु उहो वधीक बुनियाद थो रखे बनस्बत क्रिटिसाइज़। अच्छा, पोइ इहो ई तॾहिं त मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त मखदूम जमील ज़मा साहिबु हर रोज़ अमन उमान ते ई ॻाल्हाए पियो थोरे जो। मुंहिंजे इंटरव्यू में पोइ उनखां बाद अलावा ॿियनि जायुनि ते पोइ चयो त अमन उमान जी सूरत ॾाढी ख़राबु आहे, फ़ौज खे मदद करणु खपे सिंध जी। फ़ौज केॾीमहिल चए थो त फ़ौज अची कंट्रोल संभाले सिंध जो, छाकाणि सिंध जेका आहे अमन उमान जी सूरत ख़राबु थी वई आहे, धाड़ेलनि जे हथनि में अची वई आहे सिंध। तव्हां जो वरी उन में रद्द महिल पोइ फ़ौरन आयो त हिकु त माण्हू इन ते बि परेशान आहिनि त मखदूम साहिब जे बयान जो रद्द महिल मखदूम साहिब ई पियो ॾिए। पर ठीकु आहे, उहो पार्टी जी तव्हां ते ज़िम्मेवारी आहे हुकूमत जी, पर तव्हां केतिरो मुतफ़िक़ आहियो मखदूम जमील ज़मा साहिब जे बयान सां? पहिरीं ॻाल्हि त साईं, आउं आहियां तर्जुमान सिंध असेंबली जो, सिंध हुकूमत जो, ऐं मुंहिंजे डिपार्टमेंट जो पार्लियामेंट्री सेक्रेटरी बि आहियां होम जो। त मूंखे जवाबु मूंखे लॻे थो त अहिड़ी का सिंध हुकूमत सिर्फ़ु मूंखे पॉइंट आउट करे कोन्ह कयो आहे, मुंहिंजो डिपार्टमेंट इहो थो चए त आउं उन जी ॻाल्हि ते तस्दीक कयां। मखदूम साहिबु असांजा ख़ानदान जा वॾा आहिनि, सरवरी जमायत जा वॾा आहिनि ऐं तमामु घणियूं इज़तूं आहिनि मखदूम साहिब लाइ, पर मखदूम साहिब जे बयान सां मुंहिंजो को इतफ़ाक़ कोन्हे, न को मुंहिंजे वालिद साहिब जो इतफ़ाक़ आहे इन ॻाल्हि ते। ऐं बिल्कुलु साईं जेका हिकिड़ी ॻाल्हि कई, जेका आउं चवंदुसि त बिल्कुलु ॻाल्हि त सही था कनि त सूरत हाल अञा बहितर थी सघनि था अगरि पाण थोरो वधीक हेल्प आउट कयूं। आउं चवंदुसि क़िबला साईन खे त अगरि साईन असां सिंध हुकूमत खे मशवरो ॾियनि त अञा बहितरी छा थो करे सघूं, या पुलिस में अहिड़ी का कहिड़ी ऑफ द रेकर्ड असां कहिड़ी बहितरी आणे सघूं था, त साईं पंहिंजूं सलाहूं ॾेई सघनि था। ऐं पर मूंखे लॻे थो आर्मी चीफ खे डायरेक्ट चवणु, छोकी हू असांजा आर्मी पाकिस्तान आर्मी जूं महिरबानियूं आहिनि, पाकिस्तान जी आर्मी जो हर पाकिस्तानी ते महिरबानियूं आहिनि, त जेका असांजो दिफ़ा था कनि पंहिंजे बॉर्डर्स ते। ऐं बॉर्डर जूं हीअ सिचुएशन बि इलाही नाज़ुक सूरत हाल आहे उते बॉर्डर ते। तव्हां इंडिया जे बॉर्डर ॾिसो, तव्हां कश्मीर जे ॾिसो, 24 अगस्त हिकिड़ो कश्मीरी बि शहीद थी वियो, अफ़गानिस्तान जे बॉर्डर ते ॾिसो, तव्हां ईरान जे बॉर्डर ते ॾिसो, त असांजी दिफ़ा करे सघो। पर ही सिविलियन फोर्सिस ठहियूं ई इन जे करे आहिनि जेके पुलिस जूं आहिनि। मतिलबु फ़ौज खे घुराइण जो मतिलबु इहो त हे इंस्टीट्यूशन्स नाकाम आहिनि तॾहिं त फ़ौज जी नाकाम न बाबा। ॾिसो तव्हां तव्हां फ़ौज खे घुरायो त मतिलबु पोइ तव्हांजी पुलिस ऐं ॿियूं ॿिया फेल थी विया आहिनि, उन करे डिमोरलाइज़ थी थियो। ऐं न असांजा जवान, असांजा सिंधी जवान जेके बि आहिनि, सिंध पुलिस जा जवान, उहे बि अञा आहिनि, पुरजोश आहिनि, चाहिनि था त अमन अमान थिए, कोशिशूं बि कनि पिया। न त इहो पंहिंजो ॿारु केरु थो मोकिले हिते पंहिंजो डाकुनि ते विढ़ण, त इन्हनि दिलेरनि जो क़दुरु करणु घुरिजे ऐं हिदायत पेश ॾियणु घुरिजे त माशाल्लाह एॾो सुठो दिफ़ा पिया कनि। मखदूम साहिब लाइ नाराज़ आहे, छा वजह छा आहे? मखदूम साहिब जा बयान PP जे ऐं हुकूमत जे ख़िलाफ़ु पिया अचनि, MNA आहे पाण, ऐं संदसि फर्ज़ंद जेको आहे उहो कैबिनेट जो हिसो आहे, मिनिस्टर आहे, पोइ बि इन क़िस्म जा बयान मतिलबु या त नाराज़ आहिनि या त सफ़ा राहूं अलॻि पिया कनि। तव्हां फैमिली जो हिसो आहियो, का गुफ़्तगू थिए थी इन ते? असां फैमिली रूहानी हिसाब सां, ज़ाती हिसाब सां फैमिली, बसि सियासी हिसाब सां साईं
न को सलाह कई मुंहिंजे वालिद साहब खां, न को मूंखां को सलाह मशवरो या को पुछो वियो। त इहो साईं जो पंहिंजो मुतफ़िक़ा बयानु आहे, साईं जो पंहिंजो ज़ाती बयानु आहे। छाजे करे मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे, जीअं तव्हांखे बि ॻाल्हि कान थी सम्झ में अचे, मूंखे बि ॻाल्हि अहिड़ी सम्झ में कान थी अचे त छाजे करे ऐं कहिड़े सबब जे करे का नाराज़गी आहे, त उहा वधीक साईं खां सुवाल कजे। साईं खे वधीक ख़बर हूंदी तदीद करे सघनि था, आउं कोन थो करे मूंखे न मतिलबु त हू जहिड़े नमूने सां शयूं करे पियो या हाणे त राब्ता बि करे पियो, ऐं विच में हिकिड़ी ख़बर बि ॾाढी फ्लोट थी हुई मीडिया ते त भई सिंध हुकूमत मतिलबु पीपल्स पार्टी ऐं नून लीग इतफ़ाक़ करे वरितो आहे त बशीर मेमण जेको आहे उहो सिंध जो गवर्नर थियणु पियो वञे। तव्हांजे ज़िले सां हुनजो तालुक़ु आहे, अपोनेंट रहियो, तव्हांजे ख़िलाफ़ु इलेक्शन विढ़ियो आहे, मखदूम साहब जे ख़िलाफ़ु इलेक्शन विढ़ियो आहे। इन क़िस्म जी जॾहिं ख़बर हली त मखदूम जमील ज़मा साहब जो इहो जेको आयो त इहा ख़बर हिकिड़े वज़ीर खां हलराई वई आहे, ऐं अहिड़ी का ॻाल्हि आहे कोन, जेकॾहिं आहे त इहा ॾाढी ताजुब जी ॻाल्हि हूंदी त जंहिं माण्हू पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं वरी उहो ई गवर्नर थिए, त छा इहो काउंटर करण जे लाइ हुयो मखदूम साहब खे इहो बयानु, या वाक़ई तव्हां तर्जुमान आहियो सिंध हुकूमत जा त वाक़ई गवर्नर तब्दील करणु पिया वञो? न बाबा, मां चवां थो हिन में का मूंखे कोन थो वज़न लॻे या का ॻाल्हि आहे कान। न को बशीर मेमण साहब जी हिकिड़ी पंहिंजी सियासत आहे, उहो नून लीग सां वास्तो रखंदा, पीपल्स पार्टी सां वास्तो कोन था रखनि। जेको बशीर मेमण साहब हुजनि या केर बि हुजे, ॿिए हुजे, मुखालफ़तूं थींदियूं रहंदियूं आहिनि, हर कंहिंजो सियासी मौक़िफ़ थींदो रहंदो आहे। इन जो मतिलबु सियासी अपोनेंट्स आहियूं, सियासी दुश्मन हिक ॿिए जा कोन आहियूं। त दुश्मनी ॾाढो स्ट्रॉन्ग वर्ड हूंदो आहे, त असांजे सियासत ताईं सियासत हूंदी आहे, ॿियो को उन खां वधीक ज़ाती अपोनेंट्स असांजा कोन आहिनि। लिहाई ॻाल्हि त मखदूम साहब जे करे टैकल जे करे कोन ॾिनो पार्टी, बिल्कुलु बेबुनियाद ॻाल्हि। पार्टी छा पई सोचे मखदूम साहब जे हिन बयाननि ते? पार्टी जे अंदरि छा पियो डिस्कस थिए? पार्टी हिनखे कीअं कहिड़े नमूने सां ॾिसे पई, या बसि इग्नोर पई करे पार्टी, या अंदरूनी डीप जेको आहे सो हुन ते तव्हांजी ऑब्ज़र्वेशन हले पई, एनालिसिस पियो थिए त भई मखदूम साहब ही कहिड़ो रस्तो वरितो आहे? छा मतिलबु पार्टी अंदरि छा पई सोचे? ख़ुदि सिंध हुकूमत छाकाणि तनक़ीद सिंध हुकूमत पियो करे? पार्टी मूंखे कोन थो लॻे त घणो मखदूम साहब जो त माशाल्लाह वॾा आहिनि पंहिंजी जाइ ते, बिल्कुलु उन्हनि जी मायना रखे थी पार्टी में अहमियत। बाक़ी पार्टी खे ॿिया वॾा मसइला आहिनि। हींअर असांखे महांगाई घटि करणी आहे, असांखे वाक़ई दहशतगर्दी घटि करणी आहे, ऐं जेका बि सरहदुनि ते या पंहिंजो मथे उत्तर वारे पासे जेको मसइलो थिए पियो डाकुनि सां, या जेके हादसा थियनि पिया लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां, महांगाई जे हवाले सां, फ्लड्स जे हवाले सां, उन्हनि ते पार्टी वधीक गौर थी करे, वधीक तवजो ॾिए थी, बयाननि ते घटि, कम ते वधीक। मतिलबु त इग्नोर पई करे या नज़रअंदाज़ पई करे, ॼण त माना पार्टी क़यादत खे सिंध हुकूमत खे परवाह न आहे केरु जेको कुझु चए पियो। सिंध हुकूमत इग्नोर मतिलबु ईअं? सिंध हुकूमत खे सिंधी माण्हुनि जी परवाह आहे, सिंध जी परवाह आहे, सिंध जी लॉ एंड ऑर्डर जी परवाह आहे, सिंध जी हेल्थ जी परवाह आहे, सिंध जी एजुकेशन जी परवाह आहे, सिंध जी रिहेबिलिटेशन जी परवाह आहे, उन्हनि ते वधीक। मखदूम जमील ज़मा उन जी ॻाल्हि पियो करे, त असां बि असां त ॻाल्हियूं कोन, एक्शन पिया खणूं न हुन ते। अच्छा, हू कुझु जंहिं ते वञी राब्ता पियो करे, कुझु मुलाक़ातूं बि करे पियो, विच में वरी हिकिड़ी उहा बि ख़बर हली त मखदूम साहब पीर पगारे सां मिलणु वियो आहे, पोइ ॿिन्ही तरफ़नि खां वरी तरदीद बि आई। वरी हाणे जेको शायदि गुज़िरियल ॾींहुं हुनजी स्टेटमेंट आहिनि त मां सभिनी माण्हुनि सां मिलंदुसि, सभिनी ज़िलनि में बि वेंदुसि ऐं उन्हनि धुरियुनि खे गॾु कंदुसि। त मतिलबु त ऑफिशियल न सही, पर अनऑफिशियली त मखदूम साहब ईअं थो लॻे त ॼण हुकूमत खां, पार्टी क़यादत खां रस्ता धार करे छॾिया। बिलावल साहब सां गॾु बीठो आहे, चए थो बिलावल भुट्टो ज़रदारी खे मां वज़ीर आज़म कराईंदुसि। मुंहिंजे इंटरव्यू में बि चए थो, लॻे थो बाक़ियुनि सां हू नाराज़ आहे ऐं बाक़ियुनि खां हुन रस्ता अलॻि करे छॾिया। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी पार्टी आहे हीअ, जंहिंमें असां सभु मतिलबु हिस्सा आहियूं, सभु गॾु आहियूं, ऐं मखदूम साहब वॾा आहिनि, ऐं जेको मखदूम साहब पंहिंजो ज़ाती फ़ैसिलो आहे, असां सभु चेयरमैन साहब जे अंडर ई कमु कयूं पिया, सभु चेयरमैन साहब जी हिदायतुनि ते कमु कयूं पिया, चेयरमैन साहब जे सलाह मशवरे सां पिया। चेयरमैन साहब जे मथे ते हथु आहे त इन जे करे ई हिकु क़दम खयां था वञनि। चेयरमैन साहब जे सवाइ सिंध हुकूमत जी हर का जेका फ़ैसिलो वठियो थो वञे त चेयरमैन साहब जे सलाह मशवरे सां वठियो थो वञे। हर का वज़ारत जेका ॾिनी थी वञे, हर का वज़ीर जेको चूंडियो थो वञे, हर को जेको असां स्पोक्स पर्सन जेके चूंडिया आहिनि, स्पेशल असिस्टेंट जेके सलाहकार चूंडिया आहिनि, सभु चेयरमैन साहब जे हिदायतुनि ते ऐं चेयरमैन साहब जी अप्रूवल खां पोइ चूंडिया विया आहिनि। ऐं हर को जेको बि मेन डिसीजन हूंदो आहे सिंध हुकूमत जो, चेयरमैन साहब जी सलाह मशवरे खां थ्रू ई पास थींदो आहे। अगरि मखदूम साहब बि चाहिनि था त चेयरमैन साहब जे माशाल्लाह उन्हनि जी रज़ामंदी सां ई हलणु चाहिनि था, त साईं खे बि इंशाल्लाह मुतफ़िक़ थियणु घुरिजे सिंध हुकूमत जे फ़ैसिलनि सां। अच्छा, हू जेकॾहिं मखदूम जमील ज़मा साहब पार्टी खां राहूं अलॻि थो करे, तव्हां किथे हूंदो? गॾु वेंदोसि या तव्हां पार्टी सां बीहंदो? हिकिड़ी ॻाल्हि आहे त पार्टी जी महिरबानियूं आहिनि, मूंखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट ॾिनी, मखदूम साहब जूं बि महिरबानियूं आहिनि, साईं मूंखे बि सपोर्ट कई, मूं जेका 2-3 वोट हूंदा जेके बि साईं खे मथे MNA ते वोट ॾियारिया, त मुंहिंजी जेको बि लिंक आहे सियासी,
सियासी सियासी ज़ाहिर आहे सियासी मुंहिंजो लिंक आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ऐं साईं वॾनि बि जॾहिं जमीत साईं हींअर फ़ैसिलो कयो बयान जो या जेका बि ॻाल्हि आहे त जेको असां सां सलाह कयूं ऐं असां पार्टी सां सिधा आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं महिरबानियूं आहिनि, मुंहिंजे ख़ानदान ते महिरबानियूं आहिनि। अमीन साईं जो जेको रस्तो हो, जेको तालु मौला साईं सां रस्तो हो पार्टी वारो, जेको मखदूम रफ़ीक ज़मा सां रस्तो रखियो आहे पार्टी, आउं बि चाहियां थो साॻियो रस्तो पार्टी सां रखां ऐं पार्टी जे जेके बि फ़ैसिला हूंदा उन ते हलो बैक कयां। जेकॾहिं तव्हां सां ऐं तव्हांजे वालिद साहिब सां, तव्हांजे वालिद साहिब ॿिनि ताईं सीनियर सियासतदान ऐं तमामु घणो उन्हनि हेठि खां सियासत कई, जेको लोकल गवर्नमेंट जो हिसो बि रहिया, हेॾां बि रहिया, त जेकॾहिं मखदूम जमील ज़मा साहिब मशवरो वठे हा तव्हां खां खणी न बि वठे भला, तव्हां जूनियर आहे तव्हांजे वालिद साहिब, त छा मशवरो ॾियो साथ भई इहो ट्रैक वठणु खपे या न वठणु खपे? अगरि साईं सलाह कनि मुंहिंजे वालिद साहिब सां, जेको आउं सुञाणा जो पंहिंजे मुंहिंजे पॉइंट ऑफ व्यू सां, त जमील साईं हमेशह साईं खे सही ॿुधाईंदा त बिल्कुलु पार्टी सां अगरि का ॻाल्हि हुजे हा, का नाराज़गी, का रंजिश हुजे हा, त इहो तरीक़ो न कजे हा, पार्टी सां ॻाल्हाइजे हा ऐं चवंदा त बाबा गॾिजी हली प्रेसिडेंट साहिब सां या चेयरमैन साहिब सां गॾिजी हली जमील साईं सां ॻाल्हाईंदा, या जेके बि मसइला मसाइल आहिनि त पाण गॾिजी सॼी पार्टी सां मुतालबो कयूं हा, पार्टी खे रिक्वेस्ट कयूं हा, चेयरमैन साहिब खे रिक्वेस्ट कयूं हा, प्रेसिडेंट साहिब खे रिक्वेस्ट कयूं हा, अदी फरियाल खे रिक्वेस्ट कयूं हा, त जेके बि असांजा मुतालबा हुजनि त उहे महिरबानी करे मंज़ूरु कया वञनि। तरीक़ो इहो हूंदो आहे। अच्छा, हिकिड़ी शइ इहो कोन्हे त भला त जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे या तासुर आहे त आसिफ़ ज़रदारी साहिबु मखदूम जमील ज़मा जे बनिस्बत तव्हांजे वालिद साहिब खे वधीक पंहिंजे वेझो सम्झे बि थो ऐं उनजे गुड बुक में कुझु वधीक आहे, ऐं शायदि तव्हांजी टिकट बि घणे भाङे इन जो हिसो आहे त ज़रदारी साहिबु पाण डायरेक्ट रफ़ीक ज़मा साहिब खे माना, जॾहिं मुंहिंजे ख़्याल में त माना रफ़ीक ज़मा ऐं आसिफ़ ज़रदारी साहिब जे विच में को टियों माण्हू कोन्हे, की इहा वजह त कोन्हे त भई हाणे गादी मूं वटि आहे, जमायत मूं वटि आहे ऐं लिफ्ट जेका आहे हिन पासे घणी? त साईं तव्हां ॾिसो त 2008 खां 2013 में मिनिस्ट्री केरु हो मिनिस्टर, 13 खां 18 मिनिस्टर केरु हो, 18 खां 24 में मिनिस्टर केरु हो, 24 खां ऑनवर्ड्स बि हींअर मिनिस्टर केरु आहे? मुंहिंजो वालिद साहिब त कोन हुआ, न को मखदूम फ़ख़्र ज़मा हो। असां हर पार्टी जे फ़ैसिले खे लबैक कयो ऐं असां चाहियूं था त बिल्कुलु साईं जी गादी आहे, जमील साईं जी गादी आहे, जमील साईं जा फ़र्ज़ंद आहिनि, वली अहद आहिनि असांजी जमायत जा, भले मिनिस्ट्री होॾां हुजे, अलाह साईं कंदो त अगरि मूं पंहिंजे कमकार अगरि आउं सुठा कंदुसि, ऐं पंहिंजी जदोजहद कंदुसि, त इनशाला हिकिड़े ॾींहुं मूंखे बि क़ाबिल सम्झंदा मिनिस्ट्री लाइ। त इहो त कॾहिं कोन्ह चयो आहे त पार्टी खे जॾहिं असां मुतालबो कयो त मखदूम जमील ज़मा ॾे या मखदूम महबूब ज़मा ॾे मिनिस्ट्री आसानी कान्हे। असां त हर हिकु पार्टी खे फ़ैसिले खे लबैक कंदा आहियूं ऐं बाबा जी ऐं प्रेसिडेंट आसिफ़ अली ज़रदारी साहिब जी हिकिड़ी पुराणी दोस्ती आहे ऐं दोस्ती ऐं सियासत कॾहिं गॾु बि कान्हे। ज़रदारी साहिबु हमेशह पंहिंजा सियासी फ़ैसिला सियासत खे मद्देनज़र रखी पोइ कंदा आहिनि ऐं असां बि पंहिंजा सियासी फ़ैसिला सियासत खे मद्देनज़र रखी कंदा आहियूं, ज़ाती वास्ता ख़ानदानी वास्तनि खे मद्देनज़र रखी। अच्छा मूं सां ॿी हिकिड़ी शइ जेका इन हवाले सां पार्टी जे अंदरि ज़रूरु हिकिड़ो तासुर मौजूदु आहे, ॻाल्हि बि थिए थी, त इहो सुवालु मूं मखदूम जमील ज़मा साहिब खां कयो, अव्हां खां थोरो उनखे फेराए करे कयां थो, छाकाणि त उनजो उन जवाबु ॾिनो हुयो त भई तव्हांखे असां MNA बि तव्हांखे ॾेई छॾियूं टिकेट, पार्टी ॾेई छॾे, MPA बि तव्हां सभई थियो, ज़िले जा चेयरमैन सभु तव्हां थियो, मुसलसल थींदा बि अचो, वज़ीर बि थींदा अचो, ऐं पोइ वरी बि तव्हांखे शिकायत हुजनि त इहा मतिलबु पार्टी बि त इन हवाले ते ज़रूरु परेशान आहे त भई बाक़ी न छा खपे, मिनिस्ट्री ॾेई छॾीसीं ऐं मुसलसल तव्हां इहो जी फैमिली वज़ीर रहे थी, मटियारी में त कंहिं ॿिए खे हाणे तव्हां पहिरीं खोलणु कोन था ॾियो, चेयरमैन बि पाण थियो, MNA बि पाण थियो, MPA बि पाण थियो, इहो भला उनखां पोइ बि पार्टी सां शिकायत, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इहो जमील साईं खे सवाल कजे, आउं त मुतफ़िक़ आहियां पार्टी में, मुंहिंजा वालिद साहिब बि मुतफ़िक़ आहिनि, ऐं मुतमैन आहियां पार्टी मां, रफ़ीक साईं बि मुतमैन आहिनि, त इहो सवाल कजे त मखदूम साहिब खां वधीक जवाबु असां त शुक्रिया था चवंदासीं पार्टी जो, जेको असांखे ॾुख ऐं सुख में असां सां गॾु थी बीहे, अमीन साईं सां गॾु बीठी, मुंहिंजे वालिद साहिब सां गॾु बीठी, जमील साईं सां गॾु बीठी, महबूब साईं मूंसां गॾु बीठी आहे। हींअर बि असांजो हिकिड़ो चेयरमैन आहिनि, असांजे 3 सीटूं असांजी आहिनि मटियारी जूं, उनमें हिकिड़ी वज़ारत बि आहे मुंहिंजे भाउ ॾे, त माशाल्लाह असांखे त ख़ुशी थियणु घुरिजे ऐं फ़ख़्रु थियणु घुरिजे त अहिड़ो पार्टी असांजी अहिड़ी किथे बि न, कंहिं बि माण्हू खे न, कंहिं बि ज़िले में, सिंध जे कंहिं बि ज़िले में इहे कोन्हे त हिकिड़े ई ख़ानदान खे इहे समूरियूं सीटूं मिलियूं हुजनि, सिर्फ़ु मटियारी में ई आहे। मूं जॾहिं जमील ज़मा साहिब खां पुछो, नाज़रीन ॾिठो त उन में उन चयो त भई हिते छाकाणि त हिते ॿिए कंहिं माण्हू जो वोट कोन्हे, पर माज़ी में उतां पीर नूर शाह MPA थियो आहे, शायदि संदसि फ़र्ज़ंद बि थियो आहे मुंहिंजे ख़्याल में, MPA जलाल शाह जामोट बि उतां MPA थियो आहे, त मीन्स ॿियो वोट आहे। ऐं तव्हांजे ख़िलाफ़ु बि ॾिसो न केॾो वॾो वोट पियो आहे, ऐं तव्हांजे ख़िलाफ़ु ख़ुदि पार्टी जनि माण्हुनि वञी तव्हांजे ख़िलाफ़ु वर्क कए,
त मतिलबु हिकिड़ो अहिड़ो तबिको बि मौजूदु आहे त जेको जंहिंखे टिकट ॾेई सघिजो पर खटराए हुते पार्टी थी, जेकॾहिं पार्टी न खटराए त पोइ शायदि पीर नूर शाह न खटे सघे हा, कॾहिं जलाल शाह ॼामोट न खटे सघे हा, या जेकॾहिं ॿियो शाह साहिबु जेको मुंहिंजो फर्ज़ न फंक्शनली मां बीठो पर त हाराए आयो न पार्टी खे हुते वोट त मखदूमनि जे एंटी वोट पियो आहे हुते। त ईअं कोन्हे त हाणे तव्हां उते रुगो पंहिंजे ख़ानदान में सियासत खे रखिजे ऐं सीटुनि खे रखिजे, कुझु ॿियनि बिरादरनि खे या ॿियनि माण्हुनि खे बि अॻिते स्पेस ॾिजे। ॾिसो, कॾहिं बि मूं कॾहिं कोन्ह चयो आहे सियासी अपोनेंट खे कॾहिं कमज़ोर न सम्झणु घुरिजे। हर जॻह ते मुखालफ़त आहे, हर जॻह ते मुखालफ़त आहे, मौला अली जी बि मुखालफ़त थी हर जॻह ते। त मुखालफ़त पोइ 2 माण्हू हुजनि या 200 हुजनि या 2000 हुजनि, मुखालफ़त इज़ मुखालफ़त। तव्हांजी रुगो मुखालफ़त कई या पंजनि में मुखालफ़त कई? उहो तव्हां पंहिंजो फॉर्म 45 ख़बरचार वठी पोइ ख़बरचार ॾिसी सघो था। ऐं तव्हां ॾे माना सोशल मीडिया बि आहे। रिज़ल्ट में फ़र्क़ु आहे न? रिज़ल्ट में ॾिसो, भई ॿिन्ही खे हिकु जेतिरा मिलणु खपनि न, मथी सीट ते बि ओतिरा मिलणु खपनि, हेठी सीट ते बि ओतिरा मिलणु खपनि। जे फ़र्क़ु अचे थो त मतिलबु या पंहिंजनि जी बि बेवफ़ाई हुन में मुंहिंजी कोशिशि हुई, ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदुसि, मुंहिंजी पंहिंजे जेके बि वोट थी अलॻि ऐलान, 2 वोट तीरजा आहिनि, 2 वोट पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे मिलणु घुरिजनि। क़िबला साईं असांजा वॾा आहिनि, पहिरीं मथे MNA जो वोट ॾियो, पोइ मूंखे वोट ॾियो MPA जो। ऐं जेका मूंखे नॉलेज आहे त जमीर साईं बि घुरियो, पर पीपल्स पार्टी में ॿिया बि माण्हू हुआ जेके पीपल्स पार्टी जे शायदि वोट कोन घुरिया पीपल्स पार्टी लाइ। छोकी हाणे निशान भले आउं बीठो हुजे, भले आउं बीठो हुजां, अलिफ़ बीठो हुजे, बे बीठो हुजे, निशानो तीर जो, निशानो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो, निशानो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो। ऐं जेके बि असां पार्टी जा उहिदेदार पंहिंजे पार्टी ते नाज़ रखूं था, पार्टी सॼो था असां पार्टी वारा आहियूं, त उन्हनि खे पार्टी जी सपोर्ट करणु घुरिजे आहे। न हाणे आख़िर में इहो पुछंदुसि त हाणे ज़ाहिर आहे तव्हांखे ॿिन्ही तरफ़नि खां टफ टाइम त मिलियो न, मुखालिफ़ बि हुया और पंहिंजा बि मुखालिफ़ थिया, ऐं शायदि तव्हां इन खां वधीक मार्जन ते एक्सपेक्ट कंदा हुजो त ओतिरो कोन्ह थियो आहे। त तव्हां हाणे ईंदड़ इलेक्शन ताईं घटि में घटि 5 खे केतिरो परचाइण में कामयाबु वेंदो त भई त जीअं तव्हांजी घटि में घटि इहा सीट जेका आहे उहा सेफ थी वञे, जेके नाराज़गियूं आहिनि 5 जूं उन्हनि खे ख़तमु कजे ऐं 5 खे घटि में घटि आउं वेंदुसि मचेरी जे अवाम ॾे। मूंखे अगरि राज़ी रखिणो आहे, मूंखे पंहिंजे अवाम खे राज़ी रखिणो आहे, मूंखे पंहिंजी ग़रीब हारी नारी खे राज़ी रखिणो आहे। ॿिया दोस्तनि यारनि जूं महिरबानियूं आहिनि मूं ते, मुंहिंजे जेके बि मुंहिंजा सलाहकार हुआ, जेके मुंहिंजा ख़ैरख़्वाह हुआ, जेके मुंहिंजो साथ ॾिनो, उन्हनि जूं महिरबानी। पर आहे असल में वोट अवाम जो। मूंखे अवाम लाइ कमु करिणो आहे ऐं पंहिंजे किरदार सां, पंहिंजे जदोजहद सां अवाम जी ख़िदमत कंदुसि। अगरि उहा ख़िदमत इंशाअल्लाह कामयाबु थी त मूंखे अवाम वापसि मोकिले। मखदूम साहब वॾी महिरबानी तव्हां। थैंक यू बाबा, गॉड ब्लेस यू।